वनुसल्लिमु अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बादो फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तिलकल जन्नतुल्लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिल मुस्तफ़ा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अफ़सोस सद अफ़सोस सुन्नी सदाइण वारो आशिक़े रसूल सदाइण वारो मूं कहिड़े जवान जो नालो वरितो युसल्लूना अलन नबी। हेॾी जमाता मिली जुली अवां खे चवण खपे आ हक़ नबी हक़ नबी, पर पंहिंजे हथनि सां मुंहुं कोन धोतव न। आऊं पियो चवां न युसल्लूना अलन नबी जो आवाज़ ॿुधो त आशिक़ जी ज़ुबान चुरे, आशिक़ जी ज़ुबान मोहब्बत घुरे, आशिक़ जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरे हक़ नबी हक़ नबी। सुहिणा तुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कबी सुभान अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक व सल्लिम अला सय्यिदिना व नबीना व मौलाना व मुर्शिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। सुभान अल्लाह। खुदा रा खुदा जे वास्ते तकरीबन 30 साल खां अॻ में आउं हिते तकरीर करे वियो हुयुसि। उन टाइम हिन टाइम उन माहौल हिन माहौल में आसमान ज़मीन जे तो फ़र्क़ आ। इंशाअल्लाह तव्हां ज़ौक़ शौक़ जोश ख़ुरूश अक़ीदत ऐं मोहब्बत वारो जज़्बो ॾेखारिजो। इंशाअल्लाह अॼु तव्हांखे बि जमाली खुली तकरीर ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। सब खां पहिरीं बिरादरान इस्लाम
बिरादरान इस्लाम, सामीन हाजरीन नाजरीन किराम, मूं पढ़ियो आ तव्हांजे साम्हूं रब जो कलाम। सुभान अल्लाह। जमात बि आई आ जाम, हेॾी गॾु थी आ अवाम, आयूं सभई मिठड़े मोहम्मद जा गुलाम। सुभान अल्लाह। पढ़ंदा आहियूं उन ते सलातो सलाम, शबो रोज़ सुबुह ऐं शाम। अल्लाह उन्हनि खे ख़ुशि रखे जिन जलसे जो कयो आ इंतज़ाम। सुभान अल्लाह। अल्लाह पाण सभिनी खे अता कंदो दारुसलाम। सुभान अल्लाह। इंशा अल्लाह कलमे ते पंहिंजो थींदो इख्तिताम। सुभान अल्लाह। इंशा अल्लाह इंशा अल्लाह हिन कामिल वलीअ जी निगाहे करम थींदी, असां तव्हांजी हाज़िरी क़बूल थींदी, असां तव्हांजा बेड़ाई पार थी वेंदा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दिल पर सुन्नी मुस्लमान बा, तव्हीं ॿुधण जे लाइ आया आहियो, ही फ़क़ीर ॿुधाइण जे लाइ आयो आ, तव्हां सम्झण जे लाइ आया आहियो, ही फ़क़ीर सम्झाइण जे लाइ आयो आ, तव्हां सिखण जे लाइ आया आहियो, आऊं सेखारण जे लाइ आयो आहियां। जहिड़ी तव्हां ते जवाबदारी अहिड़ी मूं ते जवाबदारी, जहिड़ी तव्हां ते ज़िम्मेदारी अहिड़ी मूं ते ज़िम्मेदारी आ। हीअ दुनियावी कचहरी न आहे, ही सियासी समाजी कचहरी न आहे। ओ मुंहिंजा दिल पर भाई अल्लाह वारे जो मेलो आ, अल्लाह वारे जो उर्सा बि नूरानी ईमानी इरफानी कुरानी महफिल आ। सुभान अल्लाह। हिन जो अदब हूंदो आ, हिन जो एतराम हूंदो आ, हिन जो नज़्म ज़ब्त हूंदो आ, हिन में उथ वे करणी न आहे, कननि मां कप कढो, ख़ुदा जो कसम दिल जे कननि सां ॿुधो। इंशा अल्लाह तव्हांजो ईमान तर ऐं ताज़ो थींदो ऐं तव्हांजी दिल बाग़ बहार थींदी। सुभान अल्लाह। पहिरीं पहिरीं ॻाल्हि हमेशा दस्तूर हूंदो आहे, दस्तूर। अॼु तव्हां पंहिंजे पाड़ेसरी बुज़ुर्ग कामिल वली ही फ़क़ीर आहे, हींअर 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 ज़ियारत करे आयो आहियां, वाक़ई अल्लाह जो पोतल वली आहे। सुभान अल्लाह। अॼु साईं जो रूह एॾो ख़ुशि थियो आहे, एॾो ख़ुशि थियो आहे, ही मुबालिगा हराई कोन थो करियां, ख़ुदा जो कसम दिल खोले तव्हांखे ॿुधायां थो, अॼु असां सभिनी जा बेड़ा ई पार थी वेंदा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा ईअं थींदा आहिनि जी अवां प्रोग्राम कयो आहे, अल्लाह वारनि जा उर्स ईअं थींदा आहिनि जी तव्हां कयो आहे। मुंहिंजा दिल भर भाउ इन जे करे मौज़ू जे दायरे में रही अॻियां पोइ जेकी कुझु मूंखे बयानु करणो हूंदो ऐं बयानु कंदुसि। सभ खां पहिरीं पहिरीं को माण्हू पुछे, को माण्हू चवे, को माण्हू एतिराज़ करे त बाबा तव्हां हेतिरो वॾो ख़र्च छो कयो आहे, तव्हां हेॾो वॾे में वॾो ख़र्चो छो कयो आहे। अड़े जेके जहान छॾे विया, हितां लॾे विया, मिटीअ जे हवाले थिया, तव्हां हेॾो ख़र्च कयो आहे, हेॾो गुंबद ठारायो आहे, तव्हां वरी हेॾी रोशनी जो इंतज़ाम कयो आहे, तव्हां हेॾो लंगर कयो आहे, तव्हां माण्हुनि खे तकलीफ़ ॾेई घुरायो आहे, तव्हां आलिमनि ऐं नात ख़्वाननि मौलूदनि खे घुरायो आहे। ओ मुंहिंजा दिल पर सुन्नी मुस्लमान भा, अल्लाह जो कसम ही काम
कामिल वलीअ जे मज़ार जे साम्हूं आयो ओ मुंहिंजा सुन्नी मुस्लमान भा अल्लाह जो कसम तव्हां जेको ही प्रोग्राम रखियो आहे अल्लाह जो कसम इन प्रोग्राम जी शुरुआत मदीने जे मीर पाण रखी हुई सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरीं ॻाल्हि त मथां हिकिड़ा वरी चवंदा आहिनि असीं मुआ से छुटा सही शहीद अब्दुल रहीम गिरोड़ी बादशाह फरमाए तो त मर्द मरन की न की मरन मर्दूदा पर माण्हू चवंदा अब्दुल रहीम खे असीं नथा मञूं गिरोड़ी हो अरे अब्दुल रहीम खे नथो मञी त पोइ मदीने जे मीर जी हदीस खे त मञ अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह शरह सुदूर बेअहवालिल मौता वल क़ुबूर में लिखियो आ मुजादा इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा अल्लाह जे हबीब फरमायो त अल्लाह वारा मरंदा नाहिन फना वारो घर छॾे बका वारे घर ना वेंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वारा त ज़िंदा आहिनि जीअर आहिनि फ्यूज़ बरक़ात अनवारो तजल्लियात जा समुंड वाहे छॾींदा आहिनि जेको इन्हनि जी हाज़िरी भरींदो आहे अल्लाह वारो उन खां ख़ुशि थींदो आहे सुभान अल्लाह उनखे दुआऊं ॾींदो आहे पर जेको चवे थो त मरी वियो कुझु बि कोन्हे ऐं उन्हनि सां कीअं मुनाज़िरो कंदा तव्हां सिर्फ़ एतिरो चइजो बाबा जेकॾहिं मिटीअ जा ढेर हिन चओ था त पोइ अवी वञो था चओ था अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर जेकॾहिं क़बरनि में कुझु बि कोन्हे पोइ सलाम था वरायो सलाम जी माना छा आहे ऐं क़बर वारो तव्हां ते सलाम हुजे नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी ऐ क़बर वारो या अहलल क़ुबूर ऐ क़बर वारो अवां ते सलाम हुजे अबा क़बर जी शक्ल जी मिर्च जो या वण जो खिरियो हुजे को माण्हू उते भी चवे अस्सलाम वालेकुम माण्हू खिलंदा न मिट्टीअ जो ढिग हुजे उते को चवे अस्सलाम वालेकुम माण्हू खिलंदा न असांखे हुकुम आहे तव्हां क़ब्रिस्तान में वञो चओ अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर ऐ क़बर वारो मन क़बरूं ख़ाली नाहिनि क़बरनि में जवान सुता पिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह हो चवनि था उन्हनि खे हिकिड़ी वॾी अथव हेर उन्हनि खे हिकिड़ी वॾी अथव हेर छा चवंदा आहिनि मिटीअ जा ढेर ऐं चवंदो आहियां सुता पिया आहिनि इन जे हेठां अल्लाह जा शेर सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी सी फरमायो क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह अल्लाह जे हबीब फरमायो मोमिन जी क़ब्र नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी या अली मोमिन जी क़बर मिट्टी जो ढेर ना है तू थो चई आमना जो लाल अड़िन जो आधार ज़ईफन जो ज़ामिन गरीबन जो गमख्वार मोहम्मद मंठार थो फरमाए त मोमिन जी क़बर जन्नत जो बाग सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा अल्लाह जे वलीअ जे मज़ार ते पाण हलंदा आहियूं त गुलाब जा गुल हूंदा आहिनि बाबा ॾिसंदा आहियो न साईं ते पिया आहिनि ऐं इहे गुल किथे हूंदा आहिनि बाग़नि में हूंदा आहिनि न त नबी सच फरमायो न त मोमिन जी क़बर जन्नत जो बाग आहे सुभान अल्लाह मोमिन जी क़बर जन्नत जो बाग आहे ॾिस बाग वारा गुल आहिनि कंहिंजी क़बर ॾांहुं गॾह बि लड़ी कोन थो वञे
कुत्तो बि लड़ी को नथो वञे मुंहिंजा दिल बरबा लखे क़बरूं अहिड़ियूं आहिनि असां पाण ॾिठो उन ते कुत्ता वेठा आहिनि कुत्ता पिया हंगनि गॾा पिया हलनि पर अल्लाह वारनि जी मज़ार खे ॾिसण शर्त तूं चवंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा साईं पाण दव तूं विरायूं अचो तव्हां सही दव तूं पाण विरायूं साईं अहमद जानी पाण विरायूं बेटा साईं फरमायो त सारी रात सुभान जिन याद कयो जागी उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए वठो अच जवागी सवाल तुझो सागी पूरो थिए परवर खां सुभान अल्लाह सारी रात सुभान जागी जिन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए मिट्टी लधो माल पकोड़े कन सलाम अचो आगा उन्हनि जे सुभान अल्लाह मुझा दिल पर सुन्नी मुस्लमान अबा तफसीर कबीर खणिया तफसीर दुर्र मंसूर खणिया शामी खणिया दुर्र मुख्तार खणिया फतावा आलमगीरी खणिया आमना जो लाल सैयदुल अंबिया इमामुल अंबिया मुझो प्यारो महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पढ़ी बुधाया इन्नन नबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान याती अला कुबूर शुहदाए उहुद अला रास कुल्ले हौल फयकूल सलामुन अलैकुम बिमा सबरतुम फनेम उक़बद्दार सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो हबीब मुझो प्यारो महबूब हर साल उहुद जे शहीदन जे मज़ारन ते वेंदो सोने बिलाल खे चवंदो बिलाल जी लब्बैक या रसूल अल्लाह बिलाल इहो मिंबर खणी हल जा उते रख जा उहुद जे शहीदन वठ रख जा त मां मोहम्मद उते वाइज़ फरमाईंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं तरीक़ो अल्लाह जे वली जो उर्स आहे हिते ई दीनी महफ़िल पई हले तकरीरूं पियूं हलनि अल्लाह जे वलियुनि जो शान पियो हले को बि हिन में हरज न आहे अहिड़ा मिसाल वरी छा चवंदा अरे वलियुनि खे सी थो थिए छा हेतिरा घणी पढ़ चाढ़िया अथव पढ़नि मथां पढ़ ख़िलाफ़नि मथां ख़िलाफ़ इसराफ़ फुज़ूल ख़र्ची आहे छा अल्लाह जे वलियुनि खे सी थो थिए पोइ सादड़ा माण्हू वीचारा न छो फारसी में चवंदा आहिनि यक मन इल्म रा गौर सां ॿुधिजो यक मन इल्म रा 10 मन अकुल बयाबद हिकु मन इल्म हुजे 10 मन अकुल हुजे तॾहिं इल्म मां फ़ाइदो मिलंदो सुभान अल्लाह माण्हू चवंदा वाकई मौलवी वीचारो सचो पियो चवे ख़र्च इसराफ़ आहे फुज़ूल ख़र्ची आहे हीअं आहे फलाणो आहे मीलाद मुस्तफ़ा में जेकॾहिं पाण झंडा लॻायूं न तॾहिं चवंदा हणो केतिरो तव्हां कपिड़ो फिटायो आहे इहो ग़रीबनि मिसकीननि खे ॾियो त सवाबु कोन्हे वरी पाण जे करे फज़लुर रहमान ऑर्डर करे बाबा हलो लांग मारे ते हलणो आहे त नंढनि वॾनि जे हथ में झंडा भला इहो कपिड़ो फुज़ूल ख़र्ची कोन्हे मौलवी इलेक्शन में बीहनि था बैनर लगाइन था इश्तिहार लगाइन था झंडा गाड़ियुनि ते मस्जिदनि मदरसनि ते केॾा वॾा झंडा लगाइन था इहो कपिड़ो ख़र्च थियो त इहो इसराफ़ कोन्हे इहो फुज़ूल ख़र्ची कोन्हे बाक़ी अल्लाह वारे जी मज़ार ते पण था ॾिसनि त मराहनि खे ग़ैरत थी अचे हा आउं चवंदो आहियां हा जहिड़ो सुवाल तहिड़ो जवाब हा बाबा हुनखे सीधो ते इहो वरी छो मुंहिंजो अल्लाह वारा दुनिया में अल्लाह वारो एसी में न वेहंदो आहे जंगल में लिकी छुपी अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे पोइ जॾहिं जहान छॾींदो आहे मोमिन जी क़बर जन्नत जो बाग़ थी वेंदी आहे पोइ अल्लाह जे तरफ़ां जन्नत में हिकिड़ी दरी खोले ॾिनी वेंदी आहे एसी वांगुरु
थदी लगंदी आ उन सारी जिंदगी काड़न ने गर्मिन में गुजारी जहान छडे वयो हाने कोन जी कब्र ऐसी थी आ तू भले खुश थी उन के सी तो ते सी कपड़ो दा रखो सुभान अल्लाह जवाब त ॾिजे न बाबा जवाब टेढ़ो आहे सवाल टेढ़ो तो जवाब टेढ़ो मिलंदो न जवाब जेकर न ॾींदासीं चवंदा आहियूं कुड़ायो त मुजादा नबी से पाण जी तव्हां उर्स मल्हायो आहे बिल्कुलु अल्लाह वारनि जो उर्स मल्हाइण खपे अल्लाह वारनि जो उर्स मुनाक़िद करण खपे ऐं माण्हुनि खे ॿुधाइण खपे त अल्लाह वारनि वटि कीअं अचबो आहे कीअं वेहबो आहे छा पढ़बो आहे कीअं दुआ घुरबी आहे सुभान अल्लाह उहा इन्हनि माण्हुनि खे ख़बर कोन्हे ठीकु आहे बाबा हिकिड़ा माण्हू परे खां ईंदा दरवाज़े ते एॾो हेठि झुकी हथ वञी हेठि रखंदा कंध वञी चांठ जे भर ईंदो ग़लति आहे ॿुधी छॾियो सुनी ग़लति आहे जेका शइ ग़लति हूंदी आलिमनि ते फर्ज़ आहे न क़यामत जे ॾिहाड़े असांजो कहिड़ो असर थींदो नबी फरमायो त मूं चयो आलिम नबियुनि जा वारिस आहिनि तव्हां छा कयो तव्हां मुंहिंजा पैगाम छो कोन पहुचाया इहो ग़लति तरीक़ो आहे ठीकु आहे यादि रखिजो ॿी ॻाल्हि त हिकिड़नि माण्हुनि खे आदत हूंदी आहे हरू भरू जेसीं क़बर खे 4 5 6 7 फेरा न ॾींदा तेसीं ॿाहिरि न निकिरंदा ग़लति आहे ग़लति आहे ग़लति आहे ग़लति ठीकु आहे अल्लाह वारे जे सेरांदी कॾहिं कोन वेहबो आहे अल्लाह वारे जे पेरांदी ओलह तरफ़ वेही उन अल्लाह वारे जे सीने जे साम्हूं पेरांदी पर थोरो हटी जीअं तव्हांजो चेहरो हुजे अल्लाह वारे जे चेहरे जे साम्हूं हुजे सुभान अल्लाह उते वेही तव्हांखे जेकी कुझु यादि आहे उहो तव्हां पढ़ो पढ़ी उन जो सवाब साहिबे मज़ार खे बख़्शो ऐं चओ ऐं अल्लाह हिन कामिल वलीअ जे सदके मुंहिंजी ही मुश्किलात हल कर हिन कामिल वलीअ जे सदके मुंहिंजो ही मतिलबु पूरो फरमा मुंहिंजो ही मक़सदु पूरो फरमा उन वलीअ जे वसीले सां तव्हां दुआ घुरंदा रब राज़ी थींदो दुआ क़बूल थी वेंदी सुभान अल्लाह पर माइन वारो हुकुम न कजो बेटाई साईं जी मज़ार ते वियासीं माइन जे हथ मंझ वींजड़ी हुई वींजड़ी छा पियो चवनि जाग बेटाई तोखे कहिड़ी निंड वरतो आहे जाग बेटाई तोखे कहिड़ी निंड वरतो आहे इहे ज़ियारत को बि अल्लाह वारनि वटि इहे वञिबो आहे अल्लाह वारनि वटि इहे कोन वञिबो आहे मूं अव्हांखे तरीक़ो ॿुधायो बावज़ू अदब सां वेही तव्हां भले उते मुराक़िबो कढो पेरांदी वेही अजमेर वारो साईं मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह चिल्लो कढियो हो 40 रातूं 40 ॾींहं अजमेर वारो साईं जॾहिं दाता जी दरबार में पहुतो अल्लाह अल्लाह दाता अली हजवेरी सोने वटि पहुतो 40 रातूं 40 ॾींहं मुराक़िबे में वेठो हो उतां हुनखे फैज़ मिलियो रड़ करे चयाई त गंज बख्श फैज़ आलम मज़हर नूरे खुदा ना किसारा पीर कामिल आरा रहनुमा सुभान अल्लाह ऐं कब्र जे मथां ओरांगड़ो न आहे कब्र जे मथे अगरबत्ती वारणी न आहे यादि रखो परे भले हुजे पर अगरबत्ती ज़रूरत कोन्हे गुलाब जा गुल आहिनि हाणे ख़ुशबू निकिरी वई आहे हर के गुलाब हुजे ख़ुशबू लॻायो गुलाब जो गुल लॻायो पर बाहि वारी का शइ न हुजे जो दूह निकिरे लाटू निकिरनि इहा शइ ख़राब आहे मुस्लमान जे लाइ हराम आहे जेकॾहिं तव्हां पक्की क़बर ठारायो था पंहिंजे माउ पीउ जी तॾहिं बि तव्हां विच क़बर वारो हिसो कचो छॾियो पासे तां तव्हां सिरूं लॻाए सघो था विचूं हिसो पको करणो न आहे शरीयत में मना आहे ऐं उहो तव्हांखे कचो छॾिणो आहे
तो मुझा दिल भर भा अजो को ही प्रोग्राम अल्लाह जे वली कामिल वली साईं अहमद जानी रहमतुल्लाह अलैह जो दिहाड़ो मुबारक आ को मानू चवे भला तवा इते आया आयो वली जे आस्थाने ते अवा के फायदो मिलंदो हाँ क्या तो बताया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़िक्रुल अंबिया मिनल इबादा व ज़िक्रुस सालिहीन कफ़ार। अदा एको तुझो मुझो गलो भी खराब करे यार थींदो आ उते अल्लाह जी रहमत वसंदी आ रहमत असा ऐं तव्हां रहमत जा उम्मीदवार आयूं त गुनाहगार आवाज गुंडो है पर ये तो आवाज खराब करे था जेड़ा तेड़ा आयूं तू जाए में होंदो ना अरबी में ज़बर ज़ेर पेश तब्दील थींदी माना भी फिरंदी वेंदी वरी थोरो मिसाल ही समझाया सिंधी में आ मीम ज़बर मट पिशट अब चाहते हो मट हाणे मट जूं घणियूं माना थियूं हिकिड़ो त मट जेको पाणी विझंदा आहियो हिकिड़ो इहो थियो मट ॿियो अदा तूं हितां मट अब ईअं न हितां मट टी माना छा आहे त तुंहिंजो को बि मट न आहे केतिरियूं माना थियूं हाणे वरी मीम खे ज़ेर ॾींहुं छा थियो मिट फ़र्क़ु थी वियो अदा इन अखर खे मिट या तूं आहीं मुंहिंजो मिट वरी मीम ते पेश ॾींहुं छा थियो मुट फ़र्क़ु थी वियो त सिंधी में ज़बर ज़ेर जे फ़र्क़ सां माना फिरे थी त अरबी में बि इएं अथव मिनल जिन्नत वन्नासे त मिनल जिन्नत जिन्नत माना न न तकड़ो नथी तकड़ी कुत्ती अंधा गुल रजण जिन्नत माना जिनड़ी जिन्नत माना जिनड़ी वरी जीम ते ज़बर ॾींहुं जन्नत जन्नत माना बाग वरी जीम ते पेश ॾींहुं जुन्नत जुन्नत माना ढाल समझो था बाबा त ही अखर है शाबान शाबान जा शाबान याद कजो ॿुधाए थो वञां शाबान वरी माना ॿुधायो त नबी साईं खां पुछियो वियो त लिम सुम्मीअ शाबान या रसूल अल्लाह शाबान जो नालो शाबान छो रखियो वियो पाण फरमायो इन जे करे जो हिन महीने में भलाई जा कम फैलजन था सुभान अल्लाह नेकी ऐं भलाई जा कम फैलजन था घणा थीन था साहबिन पुछो या रसूल अल्लाह कीअं पाण फरमायाऊं त ही पूरो महीनो शाबान जो मां मोहम्मद रोज़ो रखंदो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी पूछण लगा ऐ अल्लाह जा रसूल बी का खास फजीलत हुजे अल्लाह जे हबीब फरमायो इन रजब शहरुल्लाह व शअबान शहरी व रमदान शहर उम्मती अल्लाह जे हबीब फरमायो रजब अल्लाह जो महीनो आ शअबान मां मोहम्मद करीम जो महीनो आ ऐं रमज़ान मां मुस्तफा जी उम्मत जो महीनो सुभान अल्लाह ओ मुझा दिल भर सुन्नी मुसलमान भाग ॾिस रजब अल्लाह जो महीनो शाबान मदीने जे मीर जो महीनो ऐं रमज़ान जो महीनो जेको अचे पियो सो असां ऐं तव्हां गुनहगारनि जो आहे सुभान अल्लाह हाणे हिकिड़ो वरी सुवाल आऊं पुछांव खां हाणे तकड़ में जवाब न ॾिजो मुस्तफा जी उम्मत खे रमज़ान जो महीनो खुदा ॾिनो महीननि में ऐं वरी ॾींहंनि में अल्लाह वरी मुस्तफा जी उम्मत खे जुमे जो ॾींहुं ॾिनो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह छो छाजे करे ख़बर अथव ख़बर ना है
हजरत मूसा कलीमुल्लाह तूर सेना जबल ते वयो रब के अर्ज करण लगो ऐ मुझा मालिकुल मुल्क आऊं तुझो कलीम आया कलाम कंदो आया तो सारे हाण कंदो आया ऐ मुझा अल्लाह पंजन प्यारन जा अंगल खणदो आई मुझो हिकड़ो अंगल खण रब फरमायो केड़ो हजरत मूसा कलीमुल्लाह फरमायो मालिक हिय कर जुम्मे जो डी मां मूसा कलीमुल्लाह के दे रब साईं फरमायो मूसा चवी हां अग में हाणे त मां अल्लाह डी विराए छड़िया या अल्लाह ठीक थो डी विराए छड़िया पर मूसा के त याद कई या विसारे अल्लाह फरमायो मूसा तू मूसा हाण कचहरी करण वारो आई तोखे की विसारींदुस या अल्लाह मुखे केड़ो डी ॾिनई अल्लाह फरमायो यौम सब्त लक ऐ मूसा छंछर जो डी तू जो आ व यौमुल अहदिल ईसा अचर जो डी ईसा जो आ व यौमुल इस्नैन लिल खलील इब्राहिम सुमर जो डी इब्राहिम खलील जो आ व यौमुल सुलसा लिल ज़करिया अंगारे जो डी ज़करिया जो आ व यौमुल अरबा लिल यहया अरबा जो डी यहया जो आ व यौमुल खमीस लिल आदम खमीस जो डी आदम जो आ व यौमुल जुमुअत लि मुहम्मद व उम्मतिही अल्लाह फरमायो ऐ प्यारा मूसा जुमे जो डी मां अल्लाह पंहिंजे दिल भर मिठड़े मोहम्मद के दिनो मुस्तफा वरी पंहिंजी उम्मत के दिनो सुभान अल्लाह अग्या बुध फत अजब मूसा मिन फदल हादिहिल उम्मते हजरत मूसा हैरान थी वयो परेशान थी वयो सरगर्दान थी वयो वाह मुझा मौला मोहम्मद त मोहम्मद आ पर मोहम्मद जो उम्मती भी उम्मती आ सुभान अल्लाह मूसा चयो रब्बि जअलनी मिन उम्मत मोहम्मद अवा खां तो पुछा अल्लाह सां रिहान करे पियो रब सां कचहरी करे पियो जंहिंजो रब तंहिंजो सभु अञा मूसा जो ढो नथो थिए चवे थो मुंहिंजा मौला आऊं मूसा कलीमुल्लाह पैगंबर आहियां पर पैगंबरी कुर्बान थो करियां मूं मूसा के मुस्तफा जो उम्मती बना सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां तव्हांखे या नेमत मिली आहे मुफ़्त अञा ते कोन सुञाणे सघिया आहियूं त महबूब जो शान छा आहे अब सची ॻाल्हि ॿुधायो भला अञा ताईं बि नूर ऐं बशर जो जहिड़ो हले पियो या न ॻाल्हायो हले पियो न माना मुस्तफ़ा खे कोन सुञाणे सघियासीं न सुञाणो हा त मसालो हल थी वञे हा हिकिड़ा चवनि न वो खाता था पीता था चलता था घूमता था फिरता था ऐसे करता था यूं करता था वो हमारे जैसा बशर था असी छा चऊं तो मुस्तफा सरापा नूर न अला नूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुजादा मूं वटि काफ़ी दलील आहिनि पर याद रखजा मोची जो घड़े मोची जे मोह में हुजे मौलवी हाजी अहमद मलाह ॿुधल अथव ॻाल्हायो छो नथा ॻाल्हाइण ते टैक्स करो यार ॻाल्हायो शाबाश कंहिंजो ॾिठल बि हूंदो ॿुधल था न हाजी अहमद मलाह शाइर थी गुज़रियो आहे हाणे उन्हनि खे उन्हनि जे घर मज़ा शाहिदी था ॾियूं दीवाने अहमद में अहमद मलाह पाण चयो आहे कुल नबी जे नूर जो ख़बरूं कंदा विया ख़ल्क़ सां सो सचो सैयद करे सी गार आयो मंझ अरब सुभान अल्लाह अब मसलो टुटी वियो न मसलो खुटी वियो पाण मञे थो न त कुल माना सभु कुल नबी जंहिं नूर जूं ख़बरूं कंदा विया ख़ल्क़ सां सो सचो सैयद करे सिंगार आयो मंझ अरब सुभान अल्लाह ऐ सुन्नी लिक न गाट मथे करे हल सुन्नी तुझो बेड़ो तारा छो तो कंदे हेठ करी पंहिंजे मज़हब मसलक जूं पाड़ू कुरान ऐं हदीस में आहिनि सुभान अल्लाह ॿियनि जूं पाड़ू ठिकरनि ते कोन बीहंदा
दुनिया जे तख्ते ते जेके बि अल्लाह जा वली थी गुज़रिया आहिनि ख़ुदा जो कसम सब सुन्नी हा। सुभान अल्लाह। सब सुन्नी हा, आशिक़े रसूल हा, मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाईंदा हा। आशिक़े रसूल अब्दुर्रहमान जामी हाय हाय जरे मदीने पाक जे वेझो पहुतो, नबी सही मदीने जे गवर्नर खे चयो मुंहिंजो आशिक़ अचे पियो अब्दुर्रहमान जामी, हिनखे काबू कर। जेकॾहिं मुंहिंजे रोज़े जे वेझो आयो त मां मुस्तफ़ा कबर मां उथी भाकुर पाए मिलंदुसि क़यामत जी। सुभान अल्लाह। आशिक़ ते हुई सख़्ती हूंदी बाबा, आशिक़ तूं घोड़ो परे ॿध, आशिक़ खे त काबू कबो न बाबा। पर वरी ॿी ॻाल्हि आहे, जेतिरी आशिक़ ते कबी सख़्ती ओतिरी पैदा थींदसि मस्ती। हाँ तूं केतिरो कंट्रोल कंदे कुझु कोन थींदी। उतां बि चए थो चुबाज़ूए शफ़ाअत रा कुशाई बर गुनहगारा मकुल महरूम जामीरा दरावा या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चाहिए या रसूल अल्लाह चाहिए न। अये अल्लाह जा रसूल जरे क़यामत जे ॾींहुं तूं हीअं पाण जॾहिं तयारु थींदा आहियूं न, हिकु माण्हू आहे ॿाहूं खुजींदा आहियूं, फारसी चू बाज़ू ऐं शफ़ाअत रा। ऐं अल्लाह जा रसूल जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी नफ़्सी नफ़्सी में हूंदा। मुंहिंजा आका नबी क़यामत जो ॾींहुं तो मुस्तफ़ा जो हूंदो, अल्लाह तोखे शफ़ाअत जो हुकुम कंदो। पोइ सोना हीअं ॿाहूं खुंजे तूं अॻियां वधंदे, ओ मुंहिंजा सोना नबी उन टाइम ते शफ़ाअत में जामी खे न विसारजां। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह। असां जेकॾहिं या रसूल अल्लाह चवणो शिरक थी वियो। एतिरे ताईं तव्हां ॾिठो हूंदो मस्जिद में मरी वञनि या मोहम्मद कोन लिखंदा, या रसूल अल्लाह कोन लिखंदा, या कलमो लिखियलु हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, या हरूभरू लिखियलु हूंदो या अल्लाह, त हिन पासे सिर्फ़ु ठलो मोहम्मद लिखियो वियो हूंदो। अदा न लिखो पाणे ज़ाहिर थी विया। इते या नथो लिखी भला क़ुरान में जेको लिखियो पियो आहे या रसूल भला उहो केॾां वेंदो, हदीसनि में किताबनि में या मुहम्मद लिखियो पियो उहो केॾां वेंदो। केतिरी कोशिश कंदे कुझु कोन थींदई। वरफ़अना लक ज़िक्रक कहे साया तुझ पर जिक्र है ऊंचा और बोल बाला तेरा, मिट गए मिटते रहे मिट जाएंगे यादा तेरे, न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तुझे बाबे शैतानी कुछ को न करो, तू छा कंदे भले न लिखन तव्हां ढायो, पर आशिकन जे सीने में जेको या रसूल अल्लाह लिखियो पियो उनखे केरु ॿाहिरि नथो कढी सघे। मौलवी अहमद मल्ला पाण ख़ुदा जो कसम दीवाने अहमद किताब में पाण रसूलुल्लाह खे सॾियो आहे। रसिया रसूल अल्लाह, रसिया रसूल अल्लाह पाण थो चवे। उम्मती अहमद जो आहे होत हरणी मिसल हाल, चाड़ रस्ते कढ रसीअ मां या रसूल अल्लाह रसी। सुभान अल्लाह। तॾहिं त चवां तो ख़ुदा जो कसम पंहिंजो अक़ीदो भलो आहे, मुखालिफ़नि जे किताबनि मां पंहिंजो अक़ीदो बि साबित थिए। या रसूल अल्लाह रसी, रसी माना पहुची, ॻाल्हायो रसी माना पहुची। अदा तूं हलाओ तोखे रसी ईंदुसि चवंदा आहियूं सिंधी में। लफ़्ज़ फारसी जो आहे रसीदनि मां माना पहुचण, पर सिंधी में इस्तेमालु थींदो। चइजो पंहिंजी सिंधी ॿोली ठही अरबी ऐं फारसी में जा, यादि रखिजो। सिंधी ॿोली ठही कंहिंमां आहे अरबी ऐं फारसी मां, इन जे करे सिंधी में काफ़ी अखर फारसी जा आहिनि ऐं काफ़ी अखर अरबीअ जा आहिनि। सुभान अल्लाह। त मुंहिंजा दिलबर भाउ
हकीकत ही असा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अञा ताईं न सुञाणे सघिया आहियूं, पर अल्लाह जे नबीअन मुस्तफ़ा के सुञातो। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जी उम्मत के सुञातो, मुस्तफ़ा जी उम्मत के सुञातो। तॾहिं तो उन्हनि दुआऊं घुरियूं, ऐं अल्लाह असां खे मुस्तफ़ा जो उम्मती बना। ओ मुंहिंजा दिल बरबा हज़रत ईसा रूहुल्लाह, अचूं था वरी उन उनवान ते। हज़रत ईसा रूहुल्लाह हिकड़े ॾींहुं निकितो, ची ज़मीन जो सैर करे अचा। हलंदे हलंदे घुमंदे फिरंदे साम्हूं ॾिठाई हिकिड़ो हसीन जमील जबल आहे। हज़रत ईसा उन जबल जी चोटीअ ते चढ़ी वियो। परे खां ॾिठाई सफ़ेद रंग जो हिकिड़ो पत्थर आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढो सुहिणो आहे, हुस्न जमाल जो मर्कज़ हो ऐं दिलकश हो ऐं उन जो सीन वणंदड़ हो। हज़रत ईसा ताजुंबे पइजी वियो, उते फिरण लॻो, उनखे जांचण लॻो, उनखे ॾिसण लॻो। ॾिसी चवे पियो सुभान अल्लाह, ऐं अल्लाह वाक़ई तूं इन अल्लाह ला कुल शैन क़दीर जो मालिक आहे। मालिक पत्थर थी करे इन पत्थर खे तो हेॾो हुस्न वारो बनायो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत ईसा बी उते अल्लाह से हज़रत जिब्रील के मोकिलियो, जी जिब्रील वञ ईसा खे चओ, ईसा ही त कुदरत जो किरशमू थोरो आहे, तोखे वधीक किरशमू था ॾेखारियूं। ची ॾेखार। अल्लाह जी कुदरत सां उहो पत्थर फाटो, उहो पत्थर खुलियो। हज़रत ईसा अंदर वियो। छा ॾिसे, हिकिड़ो कुराड़ो आहे, अछी ॾाढ़ी वारो आहे, अल्लाह जी इबादत में मशगूल आहे। जॾहिं हज़रत ईसा अंदर वियो, हुन सलाम वरायो, हज़रत ईसा सां मिलियो। हज़रत ईसा फरमायो, ओ कुराड़ा ॾे ख़बर हिन जाइ ते तोखे केतिरो वक़्तु थियो आहे। जी सुहिणा, मूंखे हिन जॻह ते 400 साल थी विया आहिनि। सुभान अल्लाह। ची कम कहिड़ो, ची कम को बि कोन्हे, यार जो ज़िक्र आहे। सुभान अल्लाह। 400 साल मूं हिते इबादत कई आहे, रब जी बंदगी कई आहे। ची न दरी न दरवाज़ो, न हवा, न ऑक्सीजन, न ग़िज़ा, न खुराक, न पाणी। चे ईसा यो साम्हूं निहार, इहो छुगो पियो आहे अंगूरनि जो। चई हाओ, चई इहा मुंहिंजी ग़िज़ा आहे। हिते जिब्रील या को न को मलाइक ईंदो आहे, मूंखे पुॼाए वेंदो आहे। सुभान अल्लाह। इहो खाईंदो आहियां। हज़रत ईसा खे एॾो तजुब थियो, अल्लाह। ॿाहिरि निकितो, वरी उहा शइ मिली वई। चई मुंहिंजा मौला, आऊं बि रूहुल्लाह आहियां, तुंहिंजो पैगंबर आहियां। कई मूं आबिद ॾिठा, कई मूं ज़ाहिद ॾिठा, कई मूं इबादत गुज़ार ॾिठा, कई मूं नेकोकार ॾिठा, कई मूं अल्लाह अल्लाह करण वारा ॾिठा, पर मुंहिंजा अल्लाह हिन बाने जी इबादत अजीब ग़रीब आहे। हिन बाने जी इबादत जे करे आऊं हैरान आहियां। मूंखे ताजुब पियो लॻे त हिन जॻह ते 400 साल हिन इबादत में कीअं गुज़ारिया। रब कायनात फरमायो, ऐं ईसा इन खां वधीक तोखे ताजुब वारी ॻाल्हि ॿुधायां। जी मुंहिंजा मौला ॿुधा। अल्लाह सी फरमायो, प्यारा ईसा मुंहिंजे दिल पर नबी मुहम्मद खे सुञाणी थो। जी हा सुञाणा थो। जी मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जा उम्मती, गुनहगार उम्मती, बदकार उम्मती, ऐबदार उम्मती, दागदार उम्मती, सियाकार उम्मती, विचारड़ा शोबान जी 15 जी रात, शबे बरात जी रात, बरकातू नमाज नफिल पढ़दा। मां अल्लाह के पंहिंजी इज्जत जो कसम त मुस्तफ़ा जे गुनहगार उम्मत जूं बरकतूं इन कुराड़े जे 400 साल इबादत खां मूंखे वधीक प्यारियूं लॻंदियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
हज़रत ईसा छा चयो वो लफ़्ज़ ॿुधायो अल्लाह जो रूह पैगंबर चेतो या लैतनी कुल्तु मिल उम्मत मुहम्मदिन। हज़रत ईसा छा तो चवे काश काश आऊं भी मुहम्मद जो उम्मती हुजा। रूहुल्लाह तो चवे काश आऊं मुहम्मद जो उम्मती हुजा। त माना तव्हां अंदाज़ो लगायो किथे नबी किथे गौर कजो किथे नबी किथे मुस्तफा जी उम्मत। नबी सी मेराज ते वया 6 आसमान ते हजरत मूसा कलीमुल्लाह से मुलाकात थी। हजरत मूसा अर्ज कयो क़िबला या रसूल अल्लाह हिकड़ो अर्ज आ नाराज न थिजो। महबूब फरमायो मुस्तफा त नाराज थींदो ही ना है। सुभान अल्लाह। भले तू चओ ची सोना तो जी हदीसा तो ये चयो त उलमा उम्मती का अंबिया बनी इसराइल। नबी सी फरमायो त मुंहिंजी उम्मत जा आलिम ई आहिनि जी बनी इसराइल कौम जा नबी। त हजरत मूसा जलाली पैगंबर उन जो ताल्लुक बनी इसराइल कौम सां हो। जलाली अहिड़ो जो आलिमन खां ॿुधो आहे तव्हां मलकुल मौत के थप्पड़ हयईं उन जी अख पट ते किरी वई। एॾो जलाली पैगंबर हो बनी इसराइल कौम मां हो। ची मुहम्मद किथे तुंहिंजी उम्मत जो आलिम किथे बनी इसराइल कौम जो नबी। उम्मती ये नबी के तो बराबर कयो पाण फरमायो पक वठणी थई त मुंहिंजी उम्मत जो आलिम घुराया। सुभान अल्लाह। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ प्यारा मूसा अज मेराज जी रात अल्लाह कायनात जे निज़ाम के ब्रेक ॾियारे छॾियो आ। बी आऊं पंहिंजी उम्मत जे आलिम जे रूह खे थो घुराया। नबी साईं हज़रत इमाम ग़ज़ाली जो रूह मुबारक मथे घुरायो। सुभान अल्लाह। हजरत इमाम ग़ज़ाली जो रूह मुबारक 6 आसमान ते घुरायो। जॾहिं रूह आयो जिस्मानी सूरत में अल्लाह जे नबी फरमायो या ग़ज़ाली हाज़ा मूसा कलीमुल्लाह यसअलु अन्का फ़अलैका अन तुजीबा बिल अदब वल एहतराम। हाज़ा नबी इस्मुहु मूसा लक़बुहु कलीमुल्लाह। जी नाम या रसूल अल्लाह। हाणे हजरत मूसा सवाल थो करे ऐ शस्मुक मसमुक मसमुक अंत तो जी इस्मी मोहम्मद बिन मोहम्मद बिन मोहम्मद। सुभान अल्लाह। इस्मी मोहम्मद बिन मोहम्मद पंहिंजो नालो वरतई पंहिंजे पीउ जो नालो वरतई पंहिंजे ॾाॾे जो नालो वरतई। चो सुभान अल्लाह। हजरत मूसा कलीमुल्लाह फरमायो ऐ इमाम ग़ज़ाली मूं तोखे चयो हो त तुंहिंजो नालो छा आहे। तू पंहिंजो नालो ॿुधाई हा तो पंहिंजो नालो ॿुधायो पंहिंजे पीउ जो नालो ॿुधायई पंहिंजे ॾाॾे जो नालो ॿुधायई। एॾी देग तो छो कई। और सोचियो अल्लाह जे नबी चयो हाणे नबी साईं जी उम्मत जो आलिम जेको अञा पैदा ई कोन थियो आहे पढ़ियो ई न आहे उन जो रूह कलीमुल्लाह सां पियो ॻाल्हाए। छा चई ऐ प्यारा मूसा अल्लाह से फरमायो वमा तिलका बेयमीनिक या मूसा। ऐ मूसा तुझी सजी हथ तुझे सजे हथ में छाए त तू चई आहे असाया। ऐ अल्लाह मुझे हथ में लठा तो छो चयो अतवक्कउ अलैहा वहुश बिहा अला गनमी वलियफीहा मारिब उखरा। ऐ मूसा रब तो खां पुछो ऐ मूसा तुझे सजे हथ में छाए। तू भी एतिरो चई मुझा अल्लाह मुझे सजे हथ में लठा
तो चयो त लठ ते आऊं सहारो ॾींदो आहियां, लठ ते टेक ॾेई हलंदो आहियां ऐं ॿकरियुनि खे हुशिश कंदो आहियां, ॿकरियूं वारींदो आहियां, परला छाणींदो आहियां, वणनि जूं टारियूं निमाईंदो आहियां। ॿिया बि हिन में फ़ाइदा आहिनि। ऐं मूसा तो रब जे अॻियां जवाब में डेग छो कई? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी सही भर में बीठा ही अशद आंगुर पाण फरमायो तअदब या मूसा। ऐ मूसा जलाली पैगंबर आ, मलकुल मौत के थप्पड़ हई उन जी अखली चुरी। तअदब या मूसा। किताब लिखंदा जरे इमाम ग़ज़ाली जाओ उन जी हिन जगह ते महबूब साईं जी अंगुर मुबारक जो निशान हुयो। सुभान अल्लाह। महबूब जो उम्मती वडी अजमत वारो आ। हुजूर फरमायो रजब अल्लाह जो महीनो, शाबान मुंहिंजो महीनो ऐं रमज़ान वरी मुस्तफ़ा जे गुनहगार उम्मत जो महीनो ऐं जुमे जो ॾींहुं हिन जे करे असांखे मिलियो जो नबी सही फरमायो मूंखे उम्मत जे हाल जी ख़बर आ। उम्मत मुंहिंजी जो चाड़ो न आहे, दज्जाली फितने वारे दौर में मुंहिंजी उम्मत ईंदी। मुस्तफ़ा फरमायो अल जुमुआ तो हज्जुल मसाकीन। मुस्तफ़ा फरमायो जुम्मू मिस्कीनन जो हज आहे। सुभान अल्लाह। ऐं नबी फरमायो मम्मात यौमल जुमुअत वुकिय मिन फितनतिल क़बर। अल्लाह जे हबीब फरमायो जेको मुंहिंजो उम्मती जुमे जी राति या जुमे जे ॾींहुं जहान छॾींदो सो क़बर जे अज़ाब खां महफूज़ रहंदो। सुभान अल्लाह। हाणे महीनो मिलियो असांखे रमज़ान जो, छाजे करे मिलियो? रहमत हक़ बहाना में जो यद। अल्लाह जी रहमत बहानू ॻोल्ही दी आ। महबूब खे ख़बर हुई मुंहिंजा अहिड़ा बि उम्मती आहिनि हिकिड़ा त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा। निमाज़ जा 3 क़िस्म आहिनि, हिकिड़ा अठड़िया, ॿिया खटड़िया, ॿिया 360। हाणे अवी अलाह जे कहिड़ा आहियो? हिकिड़ा 8 ॾींहुं सम्झी विया जुमे जे ॾींहुं, ॿिया खटड़िया जनाज़ नमाज़ पढ़ण वारा। पोइ भले घणी कांच पली तो जे मथां घणी टुवाल ॿधंदासीं या जुतुनि समेत अल्लाह अकबर नमाज़ थी पढ़जे। अल्लाह अल्लाह। 360 माना ईद नमाज़ ही हाल आहे मुस्लमाननि जो। मुस्तफ़ा के ख़बर ही उम्मत जे लछणनि जी। अल्लाह का महीनो एड़ो वरतई त मुंहिंजी उम्मत जो कम थी वञे। सुभान अल्लाह। इन महीने में लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। इन हिकिड़े महीने में हिकिड़ी रात 1000 महीननि खां वधीक भली आ। सुभान अल्लाह। हाणे हिसाब करियो त आऊं चांहि पी वेठा 1000 महीननि जूं सालूं घणियूं थियूं? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अब हिसाब करे तो मुझे हिसाब में थींदा 83 साल 4 महीना। इतवार है कौन एतवार में? हिकिड़ो कुंभार हुन जो को दोस्त हुयो। पंहिंजे दोस्त कुंभार खे चई यार तो वटि गॾु आहे 2 ॾींहं पंजूला मूंखे खपे तो महिरबानी करे ॾे। त कुंभार खे पंहिंजे दोस्त जे लछण जी ख़बर ई चई 2 ॾींहं जी ॻाल्हि कंदो पर महीनो वञी मुंहिंजे गॾ खे वाहींदो ऐं गॾ में एतिरी ताक़त कोन्हे। आयो पंहिंजे दोस्त कुंभार खे चई यार 2 ॾींहं मूंखे गॾ तोरो ॾे। हाणे दोस्त मां जान कीअं छॾाए? चई यार तुंहिंजे मथां तां जान कुर्बान करे छॾिया, गॾ खे केरु थो पुछे? यार गॾ मूं विकिणी छॾियो। हिन एतिरो चयो त गॾ घर ॿधल गॾ हींगण शुरू कई। अड़े चई तो चयो मूं गॾ विकिणी छॾियो, गॾ त हींगे पियो। चई अफ़सोस अछी दाढ़ी वारे जी ॻाल्हि नथो मञी, गॾ जी ॻाल्हि मञी थो। खुदा जे वास्ते मुंहिंजी अछी दाढ़ी ॻाल्हि खे मञो। 83 साल 4 महीना एतिरी कंहिंजी ॼमारी कोन्हे। हिकिड़ी राति जाग खुदा जो कसम खणी चवां तो पाण पंहिंजो रब ॾांहुं हिसाब किताब थींदो।
सुभान अल्लाह। अल्लाह सी 83 साल 4 महीने जो सवा मुझी जमार 7 साल हुई, मुझी जमार 63 साल ही। ॾिसो अल्लाह पंहिंजे हबीब मिठड़े मोहम्मद जी उम्मत ते केतिरो मेहरबान। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में अचे थी? केॾो मेहरबान अल्लाह ताला, वॾो करीम रब्बा। ख़ुदा जो कसम अल्लाह बि करीम आहे त मुंहिंजो सुहिणो मोहम्मद बि करीम आहे, उनजे मथां सदको वञा। सुभान अल्लाह। वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सा, वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सा, बेहिश्त में पैर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो, वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दिल बर सुन्नी मुस्लिमान भा, अल्लाह जो कसम सुभाणे राति जेका अचे पई उन जे लाइ तव्हांखे आउं सिर्फ़ 2 अमल थो ॾसियां, अहिड़ा 2 अमल थो ॾसियां। अल्लाह जो कसम जे कॾहिं तव्हां उन ते अमल कयो तव्हांजा 2 जान मोचारा थी पवंदा। सुभान अल्लाह। बाक़ाइदे इबारत हदीस जी पढ़ी करे अनस बिन मालिक अन्नहु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह तआला खलक बहरम मिन नूर तहतल अर्श सुम्मा खलक मलका लहू जनाहान अहदुहुमा बिल मशरिक वल आखर बिल मगरिब वरासुहु तहतल अर्श वरिजलाहु तहतल अर्द साबिया फइज़ा सल्लल अब्दु अलैहि फी शहर शाबान अमर अल्लाह तआला ज़ालिकल मलक अन यगमिस फी माइल हयात। अञा हदीस लंबी है, अरबी हाणे जानो कोन था, आऊं भी पंहिंजो वक्त विञाया अव्हांखे सिंधीअ में तर्जुमो करे ॿुधायां। छो त हुकुम आहे तव्हां अहिड़ी ॻाल्हि करियो जेको माण्हू अॻियां सम्झी सघनि, माण्हू अॻियां सम्झी सघनि। सम्झंदा कोन त उन्हनि खे मज़ो न ईंदो त बाबा जी वीचारो हितां पंहिंजो सिंधी माण्हू वियो ईरान जे मुल्क में मज़दूरी जे लाइ, उते ॿोली आहे फारसी। ही मिड़े अबरो सबरो को ॼाणंदो घणो कोन ॼाणंदो हो, उते हुननि जी ॿोली हुई फारसी। उन पठाण छा कयो, सिंधीअ खे पघार ते रखियईं, चई कमु इहो आहे त हीअ मुंहिंजी घोड़ी जेका आहे घोड़ी इन खे चारजां वारजां पाणी पीआरजां, ख़्याल कजां, हिन खे संभालजां ऐं हिन खे थोरो हलाइजां, वर्जिश कराइजां। कॾहिं कॾहिं मूंखे इन जी सवारी जी ज़रूरत पई वेंदी आहे। चईसि ठीकु आहे। हीउ वीचारो वियो घोड़ी खे वेचारण, वॾो को वाह हुयो झको, घोड़ीअ जो पेर तिरकी वियो, घोड़ी वञी पाणी में अंदरि किरी। ही डोड़ंदो अचे, चई धणी खे ॿुधायां त हुन फारसी वारे हुन पंहिंजे सिंधी ग़ुलाम खां पुछो, चई कुजाबूदी कुजाबूदी, फारसी आहे माना किथे हो जो डोड़ंदो अची, चई कुजाबूदी, चई संजन सूदी। वो तो वरी कोन समझो न, चई चिम्मे गोई, वरी फारसी छा थो चई, चिम्मे गोई, चई इए पे फिरे जी हंडी में फिरे डोई। त मुंहिंजी ॻाल्हि तव्हां सम्झंदा, आउं ॻाल्हि सम्झायां, तव्हां सम्झंदा तॾहिं चवंदा सुभान अल्लाह, ॻाल्हि सम्झ में ईंदी न। जेकॾहिं आउं अरबी फारसी पढ़ां त तव्हां न त दॿे में ठिकरियूं। पोइ सिंधी जेकॾहिं पंजाबी वटि वञी बनी कई तो सिंधी बि देरि कई तो पंजाबी जी फिटी और चई मैं कुछ दस तो सही कहाँ गया था। त पाण चवंदा आहियूं
दसन गे ची मैं को दस अरे ची तू मुझे मुझेरी आउ तो के किए दस ची नहीं नहीं मैं को दस कहाँ गया था बरो चो घणी बक विजी घणी मथा करके रही तू कावड़ में वरी उठो ची मैं को दस तो सही कहाँ गया था ची हेड़ो अक्षर कयो तो बना बदसी तो मुझे दिल पर भा गाल उहा कजे जेको अगियो माण्हू बुधी सके समझी सके हाणे एड़ो एकड़ो वजीफो बेहतरीन आ इंशाअल्लाह तवा जो ईमान ताज़ो थींदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रावी केरा हजरत अनस बिन मालिक वो अनस बिन मालिक जेको मुझे महबूब मिठड़े मोहम्मद करीम जे दर जो दरबान हो हुजूर जो गुलाम हो महबूब जे घर मुबारक जी हुन 10 साल खिदमत कई हजरत अनस तो फरमाए अल्लाह जो हबीब एडो मेहरबान हुंदो जो मुस्तफा कदे भी मुखे उफ न चयो अनस बिन मालिक तो फरमाए तो रसूलुल्लाह फरमायो अल्लाह ताला अर्श जे हेठा हिकड़ो नूरानी दरिया पैदा कयो नूरानी दरिया पैदा करण खां पोए अल्लाह वरी हिकड़ो फरिश्तो पैदा कयो उन फरिश्ते के अल्लाह ताला ब पर ॾिना हिकड़ो पर मशरिक ताईं ॿियो पर मगरिब ताईं ऐं उन फरिश्ते जो मथो अल्लाह जे अर्श जे हेठा ऐं उन फरिश्ते जा ॿई पेर सते जमीन जे दंग ते सुभान अल्लाह एडो फरिश्तो नबी सही फरमायो जॾहिं शाबान मां मोहम्मद जो महीनो आ जॾहिं मां मोहम्मद जे महीने में मुझो गुनहगार उम्मती मां मुस्तफा जे मथा हिकड़ो दफ़ो दुरूद पढ़े थो अल्लाह ताला उन फरिश्ते के हुक्म करे थो ऐ फरिश्ता हलिया ही जेको नूरानी दरियाओ आ माउल हयात आ आबे हयात आ ओ फरिश्ता हलिया इन में टुबी हण वो फरिश्तो उन में टुबी हणदो आ अंदर हलियो वींदो आ पो अल्लाह हुक्म कंदो आ ऐ फरिश्ता हाणे इन आबे हयात मां बाहर निकरी आ वो फरिश्तो जरे बाहर निकरी इंदो आ अल्लाह हुक्म कंदो आ ऐ फरिश्ता हाणे पंहिंजा पर छंड पो फरिश्तो पर छंडींदो आ अल्लाह जे हबीब फरमायो उन जे ॿिन्ही परनि मजा जेतिरा फुड़ा किरंदा आहिनि हर हिकु फुड़े मां अल्लाह फरिश्तो पैदा फरमाईंदो आ सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झ में अचे थी बाबा हाणे केतिरा अंदाज़ो लगायो केतिरा फुड़ा हूंदा 500 हूंदा ख़बर पे समझो था या न ॻाल्हायो 500 हूंदा बाबा गणन खां ॻाल्हि मथे हिकिड़ो पर मशरिक ताईं ॿियो पर मगरिब ताईं झिरकी या कबूतर या ॿियो रुगो पानी में पुसी छंडा पर हणे तो केतिरा था पर अरबे खरबन खां ॻाल्हि चढ़ी वई हर हिकु फुड़े मजा हिकिड़ो फरिश्तो हुजूर से फरमायो पोइ ये सभई फरिश्ता मुझे उन उम्मतीअ जे लाइ जे शाबान जे महीने में मां मुस्तफा ते दुरूद पढ़ियो आहे इहे सभई मलाइक क़यामत ताईं उन उम्मतीअ जे लाइ बख़्शिशूं दुआऊं घुरंदा रहंदा सुभान अल्लाह हिकड़े दुरूद सां पंहिंजा कम सोनार जा 100 धक लोहार जो धकी हिकड़ो दुरूद पढ़ त ॿुधां पढ़ त ॿुधां ज़ोर सां पढ़ो सल्ले अला नबी सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन ओ मुझा दिल भर सुन्नी मुसलमान बा बी गाल हिया अल्लाह जो कसम जने शब्बे बरात जी रात ईंदी आ अल्लाह से हुक्म फरमाईंदो आ मलाइकन के ऐ मलाइको आसमान रहमत जा दरवाजा खोले छॾियो जेके मुर्दा कब्रन में आहिनि उन्हनि सभिनी जे रूहनि खे छूटी ॾियो ओ मुंहिंजा अदा सभिनी जा रूह कब्रन मां निकिरंदा आहिनि भाकुर पाईंदा आहिनि मिलंदा आहिनि ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि ऐं उन राति इंतज़ार कंदा आहिनि त अॼु
केर तो असां के याद करण चे असी याद आयूं या विसरी विया आयूं ओ मुजादा अल्लाह जो कसम असां कुरान खानी कराईंदा आयूं खैर खैरात कराईंदा आयूं ईसाल सवाब कराईंदा आयूं इन जो सवाब मैयतन जे रूहन ताईं पहुचंदो सुभान अल्लाह। हाणे मूं वटि काफ़ी हदीसुनि जो ज़ख़ीरो आहे पर अव्हां खे आऊं वरी सवेरे मूं ॻाल्हि कई त मोची जो घणो मोची जो जेके झली नथा न पाण खे उन्हनि जे किताबनि मां थो ॿुधायां अबा तबलीगी जमात वारा तव्हां ॾिठा आहिनि वीचारा सुठा आहिनि सुठा कंध ते बिस्तरो मुछन ते उस्तरो ठीक है बाबा सर पे टोपी हथ विच सोटी पिनी उंदी मोटी सुथण उन दी छोटी नियत उंदी कोठी बेजी को न खाईंदा रोटी हरूबरू पाण के कंदा खोटी लगे न का सोटी बेटा इसे फरमायो तो दूर तिनी अखां लड जिन जी नाहे मोहड़ मलीर दे पखाते पापिन खां परा परे अड पुछां गतनी जी छड जे धना धार चरण सुभान अल्लाह। मुझा दिल भर सुन्नी मुस्लिमान बा उन किताब में लिखियो पियो आ हज़रत साले हिकड़ो बुजुर्ग आ उहो वीचारो पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितो जी जुमे जी रात आ भलारी रात आ बरकत वारी रात आ रात जो आख़िरी हिस्सो आ वञा अल्लाह जे घर मस्जिद शरीफ में उते तहज्जुद नमाज़ वञी पढ़ा अल्लाह जो ज़िक्र करिया हयातीअ ते बका ऐं भरवसो न आहे उहो बुजुर्ग हज़रत साले थो फरमाए हलंदो अचा अंजा मस्जिद परे आ वाट ते छा ॾिसां हिकिड़ो कब्रिस्तान आ मूंखे दिल में ख़्याल आयो यार अॼु जुमे जी भलारी रात आ अॼु मैयतन जे रूहनि खे आज़ादी आ कुल पढ़ी सवाब बख़्शे ऐं मुराकिबो कढी वेही रहियसि थोरी देरि थी छा ॾिसां त कबरूं खुली वियूं ऐं सभु मुर्दा कबरनि खां ॿाहिरि निकिरी आया सुभान अल्लाह। सब मुर्दा कबरनि खां ॿाहिरि निकिरी आया सब हिक ॿिए खे मुबारकूं ॾीन पिया सब ख़ुश आहिनि थोड़ी देर थी आ मलाइक सगोरा आया हर एक मलाइक जे हथ में हिकिड़ो नूरानी दस्तरखान नूरानी थाल उनमें नूरानी ताम मलाइक चवे पियो बाबा हीअ तुंहिंजे पीउ तो ना तोहफ़ो मोकिलियो आ ॿिए खे चवे तुंहिंजे पुट मोकिलियो आ टे खे चवे तुंहिंजे दोस्त मोकिलियो आ ही तुंहिंजे चाचे मोकिलियो आ ही तुंहिंजे मामे मोकिलियो आ ही तुंहिंजे ॾाॾे मोकिलियो आ ही तुंहिंजी अम्मा मोकिलियो आ ही तुंहिंजी भेण मोकिलियो आ ही तुंहिंजी घरवारी मोकिलियो आ ही तुंहिंजे मुर्शिद मोकिलियो आ ही तुंहिंजे आलम दीन मोकिलियो आ ही तुझे खतीब इमाम मोकिलियो आ किसे कोता वो बुजुर्ग तो फरमाए छा ॾिसा सब खुश आहिनि पर उन्हनि में हिकिड़ो मिस्कीन वीचारो कब्र खां ॿाहिरि निकितो उन जा कपिड़ा फाटा पिया आहिनि मथो उघाड़ो आ परेशान आ वीचारो रोए पियो ॿिया खिलनि पिया ख़ुशि पिया थीनि वीचारो रोए पियो थोरी देरि थी फ़रिश्तनि चयो बाबा हाणे टाइम ख़तम थी वियो सभु को पंहिंजे कब्रनि में हलियो वञे ओ मुजादा उहे दस्तरखान खणी सभु पंहिंजे कब्रनि में लथा हज़रत साले बुजुर्ग फरमाए थो उन ग़रीब मिस्कीन खां मूं पुछो बाबा ॿिया सभु ख़ुशि आहिनि तूं ग़मगीन आहीं चईं अदा ॿिया सभु धणीका आहिनि ऐं निधणको आहियां सुभान अल्लाह। ऐं मूंखे के यादि ई कोन कयो आहे चई छो चया नंढोसि बाबो बि गुज़ारे वियो ॿियो मुंहिंजो भाउ भिड कोन्हे चाचो बि कोन्हे मिट माइट को बि कोन्हे मुंहिंजी अम्मा नंढी नेटी हुई उन वञी ॿियो निकाह कयो अम्मा वञी ॿी शादी कई ॿियनि त ठहियो पर मूंखे ॾुख आहे मुंहिंजी जीजल अमड़ बि मूंखे विसारे छॾियो त उन वीचारे चयो मोहम्मद साले जेको बुज़ुर्ग हो चई मूंखे पार पता ॾे यार ऐं तुंहिंजो नियापो वञी तुंहिंजी अम्मा खे ॾियां हिन पार पता ॾिना
सुबह थियो ही वीचारो उथियो फजर जी नमाज़ पढ़ी कुरान जी तिलावत करे हलंदे हलंदे पुछा गाछा कंदे कंदे वनी उते पुगो ऐं घर जे दरवाजे ते भी पर्दे में ॻाल्हायई चई अम्मा फलाणो शख्स जेको जहान छॾे वियो आहे तुंहिंजो छा थो थिए चई उहो त मुंहिंजो दिल भर पुटड़ो हो सिकी लदो पुट हुयो मूं लाड कोड सां हुनखे निपायो चई तो हुन मिसकीन खे विसारे छॾियो चई हाओ चई ख़त्मूं ॾियारी थी चई न चई भला ई साल सवाब जे लाइ कुझु चई अॼु ॾींहं ताईं मूं कुझु कोन कयो आहे चई अम्मा अल्लाह जो कसम राति जुमे जी राति मूं ही मंज़र ॾिठो ही निज़ारो ॾिठो तुंहिंजे पुट जो ही हाल हो मूंखे चई त मुंहिंजी अम्मा खे सलाम ॾिजां ऐं अम्मा खे चइजे अम्मा तोखे शाबाश हुजे तो दिल भर बचड़े खे विसारे छॾियो आहे ओ मुंहिंजा अदा जी जल मां रोअण लॻी ओॾी महिल 1000 दिरहम खणी उन हज़रत साले खे चई 1000 दिरहम मुंहिंजे पुट जे रूह जे ई साल सवाब जे लाइ ख़र्च कर अॼु ॾींहं खां पोइ हर जुमे जी राति ऐं बचड़े खे ख़त्मूं ॾियारींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा त वॾी जमार वारा तव्हां वेठा आहियो जे माण्हू जो जहिड़ो हाल हो अगे वीचारा ये कंदा अञा किन घरनि में इहा ॻाल्हि आहे हर जुमे जी राति जे माण्हूअ जो जहिड़ो हाल आहे पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि मिट माइट रिश्तेदारनि जे लाइ को सेविन जो पुड़ो को मिठाई को शरबत अगे कुझु न कुझु हर माण्हू जुमे जी राति ख़ैर ख़ैरात कंदो छाजे करे शेख अब्दुल हक मुहद्दिस पंहिंजी जॻह ते आहे उनखे मुस्तफ़ा जो दीदार थियो बेदारी जी हालत में उन पंहिंजे किताब में लिखियो आहे हर शबे जुम्मा मैयत रूह दरखाने खुद में आयद व में बीनद के तसद्दुक कुनद अज़वे या न शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो हर मैयत जो रूह हर जुम्मे जी रात पंहिंजे घर में ईंदो आहे ॾिसे थो त अज़ीज़ क़रीब ख़ैर ख़ैरात में मूंखे यादि कनि था या न सुभान अल्लाह जुम्मे जी रात आई वो बुजुर्ग फरमायो कुल पढ़ी मूं मुराकिबो कढियो ॾिठम साॻियूं मंज़र ॾिसां त उहो शख़्स उनखे बि नवां कपिड़ा उहो बि ख़ुशि पियो थिए ऐं मूं लाइ डोड़ी आयो चई साले यार तुंहिंजूं महिरबानियूं तो मूं ते वॾो एहसान कयो अम्मा 1000 दिरहम ॾिना तो ख़ैर ख़ैरात कया मूंखे सवाब मिली वियो हाणे आऊं बि हिननि जहिड़ो थी वियसि सुभान अल्लाह मुंहिंजा दिल भर भाउ माण्हू चवनि था मोसो छुटो नबी साईं जी हदीस ॿुधायो मन ज़ार क़बर अबवैहि औ अहदिहिमा फी कुल्ल जुमातिन गुफ़िर लहू कुतिब लहू बर्रा अल्लाह जे हबीब फरमायो जेको औलाद